अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हांखे भली कार। नाज़रीन, इंतहाई अहम मरहले तरफ़ असां वञी रहिया आहियूं। मकानी चूंडूं सिंध में थियण वञनि पियूं। पहिरें मरहले जे अंदरि 26 जून ते मकानी चूंडूं जेके थींदियूं सिंध जे 4 डिवीज़न्स में मीरपुखास, नवाबशाह, लाड़काणो, सखर, उन जे 14 ज़िलनि में 26 जून ते मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि। उन हवाले सां इंतहाई जीअं त मकानी चूंड जेकी हूंदी आहे, काउंसलर्स जी चूंड हुजे, उन वाइस चेयरमैन इहे जेके चूंड थियनि था, उनजो इंतहाई सॼी दुनिया जे अंदरि इंतहाई अहम किरदारु रहियो आहे। म्यूनिसिपल कमिटीज़ जो इंतहाई अहम किरदारु रहियो आहे। समाज जे हेठी सतह जी जेकी इहे चूंडूं थियनि थियूं, उनजो डायरेक्ट उतां जो उन्हनि मां ई अवाम चूंडबो आहे, उन्हनि जो ई नुमाइंदो चूंडबो आहे जेको घिटीअ जे मसइले खे, इस्पताल जे मसइलो हुजे, पाणीअ जो मसइलो हुजे, ॿिया जेके समाज जा मसइला हुजनि, उहो फौरी तौर ते हल कंदो आहे। दुनिया जे अंदरि म्यूनिसिपल कमिटीज़ जी इंतहाई अहम उते रोल रहियो आहे। असां वटि इहा सूरताल जुड़ंदी आहे त असां वटि समूरा जेके बि इलेक्शन्स थींदियूं रहियूं आहिनि, उन्हनि में आवाम जूं जेके दाऊं बि अचनि पियूं, खोड़ सारा इशूज़ बि साम्हूं हूंदा आहिनि। हिन वक़्तु जेके सिंध जे अंदरि पाणीअ जो इशू आहे, ॿिया इशूज़ आहिनि, उहे इशूज़ त मौजूदु आहिनि। उन हवाले सां मकानी चूंडुनि तरफ़ असां वञूं पिया। 26 जून ते चूंडूं थी रहियूं आहिनि। उन में वॾे वज़ीर जी सदारत में हिन वक़्तु इंतहाई अहम इजलास थियो आहे। हतमी जेके इन मरहले खे हतमी ॾिनो वियो आहे। जेके उन जा कम कारियूं आहिनि, अमन अमान जी सूरताल खे बि हतमी शिकिल ॾिनी वई आहे, जंहिंमें जेके पोलिंग्स मुक़ररु कयूं आहिनि सिंध जे अंदरि 8724 सिंध में पोलिंग स्टेशन्स हूंदियूं 4 डिवीज़न्स जे अंदरि, जंहिंमां इंतहाई हसास पोलिंग स्टेशन 1985 आहिनि, हसास 3448 आहिनि, नॉर्मल जेके आहिनि 3291 आहिनि। पुलिस एहलकारनि जूं जेके ड्यूटीज़ लॻाई वियूं आहिनि उहे 26,545। पुलिस एहलकार ड्यूटियूं सरअंजाम ॾींदा। इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी पिणु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। संदसि चवणु आहे त सिंध हुकूमत जी ज़िमेवारी आहे त अमन अमान क़ाइमु कजे। वॾे वज़ीर बि सख़्तु हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। इंतहाई अहम चूंडूं आहिनि। समूरो समाज सां ई इहे जेके चूंडूं लाॻापियल, उन लाइ सरगर्मियूं इंतहाई तेज़ आहिनि। पीपुल्स पार्टी हिते हुकूमती जमायत आहे, उन समेत समूरी ॿियूं जेके जमायतूं आहिनि, PTI आहे, GDA आहे, कॉम्परस जमायतूं आहिनि, मुख़्तलिफ़ ॿियूं आज़ादु उमेदवारनि जो हिकु वॾो हल्को आहे, सभु उन में हिसो वठी रहिया आहिनि। 26 जून ते इहे चूंडूं थींदियूं, जंहिंखां पोइ इन जा नतीजा साम्हूं ईंदा त केरु इन में खटे अची रहियो आहे। हिन वक़्तु छा सूरत हाल आहे सिंध जी, कहिड़े तरफ़ नतीजा वञनि पिया, कीअं मुक़ाबिलो केतिरो सख़्तु आहे, सिंध जे अंदरि छा थी रहियो आहे, असां इन इंतहाई अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे मोहम्मद ख़ान अबड़ो साहिबु, कालमिस्ट आहिनि, लिखारी आहिनि, सीनियर कालमिस्ट आहिनि। मोहम्मद ख़ान साहिबु, तव्हांखे वेलकम थो चइजे। सैयद नवाब अली शाह कराची स्टूडियो में असांखे हुन जॉइन कयो आहे, सीनियर सहाफ़ी आहिनि। नवाब शाह साहिबु, तव्हांखे बि वेलकम थो चइजे। तव्हां ॿिन्ही खे वेलकम थो चइजे। इंतहाई अहम इशूअ ते तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं नाज़रीन कोशिशि कंदासीं हिन इशूअ ते, ऐं असीं दावत बि ॾिनी आहे पीपुल्स पार्टीअ जे नुमाइंदनि खे, GDA खे, PTI खे, कॉम्परस अॻुवाणनि खे, त जीअं हिन मामले ते अची उन्हनि जा अगरि रिज़र्वेशन्स आहिनि, के प्रॉब्लम्स आहिनि, उहे हिते अची असां सां ॻाल्हि ॿोल करे सघनि, त जीअं सिंध हुकूमत ताईं, इलेक्शन कमीशन ताईं हीअ सभु मामला वञनि। मोहम्मद ख़ान अबड़ो साहिबु, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां त कजे। तव्हां सीनियर कालमिस्ट आहियो, केतिरियूं ई तव्हां चूंडूं ॾिसंदा आया आहियो, हिन भेरे वारी चूंडुनि खे कीअं था ॾिसो? कीअं सिंध जे अंदरि जेको कमु थी रहियो आहे, सरगर्मियूं हली रहियूं आहिनि, कहिड़े तरफ़ पियूं वञनि? सिंध में त मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ त जेकी हुकूमत जमात आहे ऐं पीपुल्स पार्टी जे मुक़ाबले में कराची में त को मुक़ाबिलो थिए थो, हुनमें PTI पीपुल्स पार्टी MQ नज़र अचे थो। PTI त जेके उहे पंहिंजो सुठी कम कया आहिनि, माण्हू शायदि हिन दफ़े उनखे वोट घटि ॾियनि, ऐं पहिरीं त उनखे वोट विझराए वियो। ऐं MQ आहे, जमा इस्लामी आहे, पीपुल्स पार्टी आहे, PTI बि आहे, नवाज़ लीग आहे, पर उनमें जेको आहे मूंखे इहो थो लॻे त कराची जे 6 7 ज़िलनि में के 2-3 ज़िला पीपुल्स पार्टी घटे विधी ऐं बाक़ी जेको आहे मिलियल जुलियल ईंदा। उनमें का वाज़ कंहिंजी नज़र काथे अचे, इहो थी सघे थो जे सभु गॾिजी तॾहिं अॻिते हली को हिसाब चए, को कंहिंखे सपोर्ट करे। ऐं अॻे जीअं बनसाइड MQ जो मेयर ईंदो, इहो हिन दफ़े मूंखे नज़र कोन थो अचे, जो हिन दफ़े पीपुल्स पार्टी जो कराची में पुठियनि जे भेट में, पुठी दौर जे भेट में कुझु वधीक कमु कया, जंहिंजे करे माण्हू घणा शामिल थिया। कराची में त चोतरफ़ मुक़ाबिलो आहे ऐं कंहिंजी बि का वाध अक्सर नज़र आई कान्हे।
अंदरूनी सिंध में जेको आहे उनमें इतिहाद चवंदा आहिनि एंटी पीपल्स पार्टी जे ऐं उहे मुक़ाबिलो कंदा आहिनि पर उहो इतिहाद उहो ठाहींदा आहिनि ज़िले लेवल ते या उन ते यूटी लेवल ते या म्यूनिसिपल लेवल ते या डिस्ट्रिक्ट काउंसिल लेवल ते उन में बि को मुक़ाबिलो मूंखे नज़र कोन थो अचे त हीअ जेको आहे गॾिजी तॾहिं बि पीपल्स पार्टी खे जेका खटे बाक़ी हाणे मुक़ाबिलो इलेक्शन में थींदो आहे माण्हू कारकर्दगी ॾिसंदा ये पीपल्स पार्टी कारकर्दगी उनकी चङी नज़र ईंदी त उहा घटिजी अदरवाइज़ त जेके कॉन्फ्रेंस ग्रुप पाण में गॾिजनि अञा जेको अहिड़ो मुस्तनद इतिहाद नज़र कोन आयो आहे त भई हीअ गॾिजी को गॾियल कंहिंजे ठहंदा आहिनि में लोकल सतह ते किथे किथे ज़रूरु थियो आहे त भई जेको आहे पीपल्स पार्टी सां मुक़ाबिलो कजे मूंखे लॻे थो त ओवरऑल जेको बलदियाती इलेक्शन में सिंध में पीपल्स पार्टी घणी हद सां मूंखे घटि नज़र अचे ठीक है मोहम्मद खान अबड़ो साहब साईं नवाब अली शाह अबड़ो साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी मकानी चूंडनि लाइ बैलेट पेपर भी छपजी विया आहिनि चीफ इलेक्शन कमिश्नर फ़ौज मुक़ररु करण लाइ आर्मी चीफ खे ख़त लिखियो आहे अॼु बि इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरीअ जो हिते प्रेस कॉन्फ्रेंस हुई तव्हां बि चूंडुनि खे कवर कंदा अचो पिया ॾिसंदा था अचो चूंडूं मकानी चूंडूं केतिरियूं अहम था सम्झो इन में केतिरो अहम आहिनि इहे शयूं जंहिंसां असांजी समाज जी तब्दीली अची सघे वॾी महिरबानी असलम मकानी चूंडूं तमामु घणियूं अहम आहिनि दुनिया जे जिन बि मुल्कनि में बहितरीनु मकानी सिस्टम आहे उतां जूं सोसाइटीज़ बहितर तरीक़े सां उतां जा शहरी तमामु बहितर तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि शाह साहब माफ़ु कजो मां तव्हांखे इंटरप्ट पियो कयां अयाज़ लतीफ़ पलीजो साहब असां सां ॻाल्हाइनि था आहिनि उनखां वठी तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं था अयाज़ लतीफ़ पलीजो साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अच्छा अयाज़ लतीफ़ पलीजो साहब मकानी चूंडुनि जे हवाले सां सरगर्मियूं सिंध जे अंदरि हली रहियूं आहिनि तव्हां बि पंहिंजा उमेदवार बीहारिया आहिनि कीअं था तव्हां सरगर्मियुनि खे ॾिसो नतीजनि खे कीअं था ॾिसो अवाम जी मोट कीअं था ॾिसो ऐं कहिड़ा प्रॉब्लम था ॾिसो ऐं जेका बि ॻाल्हि कंदो आहियां पोइ दोस्त सम्झंदा आहिनि त उहा उन हालतुनि में चवंदा आहिनि त इहा थोरी मुश्किल आहे ऐं उनखे ॾिसंदो आहियां हींअर 5-10-20 सालनि जे कंटेक्स्ट में जी मूंखे सिंध हींअर तब्दील नज़र पई अचे अच्छा सिंध में जेतिरी तइदाद में हींअर मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ तरफ़ां ऐं आज़ाद उमेदवार इक़्तिदारी पार्टी जे साम्हूं बीठा आहिनि उहा हैरत अंगेज़ आहे क़ौमी अवामी तहरीक हींअर 350 खां 400 जे विच में उमेदवार बीहारिया आहिनि सॼे सिंध में कंदकोट खां वठी कराची ताईं ऐं होॾां मिठी ऐं नंगर पारकर खां वठी जोही ऐं मेहड़ ऐं वारह ताईं ऐं असांखे जेके माण्हुनि जो रिस्पॉन्स पियो मिले उन हैरान करे छॾियो आहे ऐं अॻे जॾहिं असां 15 में थियूं हुयूं इलेक्शन्स तॾहिं असां तक़रीबन को 70-80 उमेदवार बीहारिया उन्हनि मां फारम रद्द थी आख़िर में 30-35 उमेदवार बचा हुआ क़ौमी अवामी तहरीक जा 2015-16 जी इलेक्शन में हींअर उन खां ॾहूं ते उमेदवार आहिनि पर जेका तव्हां पुछो त सूरत हाल कीअं आहे सो असलम साईं मूंखे इहा ॻाल्हि चवंदे बि थोरो ऐं पाण फिको पियो थियां इहा ॻाल्हि कंदे त हिन मॉडर्न दौर में जॾहिं माण्हुनि खे पंहिंजो जमहूरी हक़ हुअणु खपे इलेक्शन विहण जो तॾहिं जंहिं नमूने आरओज़ जे हथां उन्हनि जा फार्म्स रद्द कराया पिया वञनि जंहिं तरीक़े सां मुख़्तलिफ़ सरकारी मिशनरी खे इस्तेमालु करे माण्हुनि खे रोकियो पियो वञे ऐं उन खां सवाइ जंहिं मेड़ मिंथ काफ़िला वठी माण्हुनि जे दरनि ते ऐं पोइ धमकियूं पोइ FIRूं अॼु बि असांजे राति बि असांजे माण्हुनि ते बदीन में FIRूं कटरायूं वियूं आहिनि रशीद गोपांगे ॿियनि ते असांजे हैदराबाद जे साथियुनि जे घरनि ते उन्हनि ते रेड कया विया आहिनि असांजे माण्हुनि ते वारह में ऐं दादू में मेहर में कंदकोट में उन्हनि ते अटैक कया विया आहिनि उन्हनि ते केस कया विया डिगड़ी में असांजे माण्हुनि ते केस दाख़िल कया विया ऐं असांजे माण्हू बाबू नुहाणी ॿिया उन्हनि जा फार्म रद्द करण लाइ उन्हनि ते मुनीर नुहाणी उन्हनि ते केस दाख़िल कया विया सॼी सिंध में शिकारपुर में असांजे अॻवान ज़ाहिद बंबरो जे घरां चोरियूं करायूं वयूं माना हिकिड़ो अहिड़ो माहौल ठाहियो वियो आहे त असीं को अफ़गानिस्तान जे जलालाबाद ऐं कुंदूस ऐं को कंधार में रहूं था ऐं हिकु न सिर्फ़ु इहो बल्कि ॿियो पासो वरी हीउ खयो वियो आहे त माण्हुनि खे केस ऐं धमकियूं ऐं हमला असांजो हिकिड़ो माण्हू अगवा करे वाइस चेयरमैन असांजो हिकिड़ो दादू मां अगवा करे विया आहिनि ऐं ॿियो वाइस चेयरमैन असांजो कोर्ट ग़ुलाम अहमद अगवा कयूं इहो त शुक्र थियो जो सिंध हाई कोर्ट सगोरी जी सखर ऐं हैदराबाद बैच इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त वाइस चेयरमैन ऐं चेयरमैन गॾु हथु खणनि मर्ज़ी सां त हथु खणी सघनि था पर उन्हनि मां को हिकिड़ो हथु नथो खणी सघे ॿिन्ही जो कंसेंसस खपे तंहिंजे करे उहे फार्म बहाल थिया आहिनि
पर आउं तव्हांखे ॿुधायां त भला मिसाल तौरु मुंहिंजी हींअर शादी हुजे, तव्हांजी शादी हुजे, जी त माण्हू मेड़ वठी अची असांखे चए त बाबा फलाणो पाक किताब या फलाणो सदको या न्याणनि जी पोती, त पोइ चऊं त हिन सां शादी न कर, मुड़ुसु भॼी वञे, या चऊंसि त बाबा सुभाणे मुंहिंजो इम्तिहान आहे त मेड़ वठी अचे त तूं ख़बरदार CSS जो या इंटर जो इम्तिहान न ॾिजी, तो वटि मेड़ वठी आए। त जे करे मेड़ खे वठी वञिबा आहिनि इलेक्शननि में कोई राज जो फ़ैसिलो आहे, संगावती पई थिए या को राग में तोरनि जी दावत आहे, तंहिंमें मेड़ वठी हिन में कदकोट में असांजी भेण हुई, उनजे घर ते 50 माण्हुनि धमकियूं ॾेई हमिलो करे MNA MPA वञी उनजे घर ते दाबा ॾेई उनखे ख़तरनि जूं घंटियूं वॼाए तो ते FIR कंदासीं, उन हथु खणाइजो इहो। ऐं तव्हां ॾिठो ईअं ई असांजी SUP जी भेण हुई, उनखे हिन में कबर शदात कोट में उन SUP जी भेण खे ईअं प्रेशर में हाणे उनखे बि हथु खणाइजो, पर ॿिया माण्हू साबित क़दमी सां बीठा आहिनि। मूंखे हिकिड़ो रुॻो सुवालु आउं हुकुमरान धुर खां पुछणु चाहियां थो त तव्हीं चओ था त बाबा असांजी हेॾी ताक़त आहे, असां वटि मैंडेट आहे, असां वटि इख़्तियार आहे, असीं ख़िदमत पिया कयूं, असीं भारी आहियूं सभिनी ते, असांजो सॼी मुल्की सियासत ते असीं छांइजी विया आहियूं, ईंदड़ हुकूमतूं ठाहींदासीं। पोइ इहे मिसकीन माण्हू जेके काउंसलर ते बीठा आहिनि, इन्हनि लाइ बि वॾेरनि जा MNAs MPAs जा भाईटिया पुट ऐं सौट उमेदवारनि, उन ते बि को आम मोची, को रिटायर्ड उस्ताद, को हजाम, को छोला खपाईंदड़, उहो उन ते बि नथो बीह सघे। उन ते बि तव्हां MNA MPA सेनेटरनि जा पुट भाईटिया ऐं वज़ीरनि जा माइट अची बीहंदा ऐं उन्हनि लाइ वरी उन्हनि खे खणाईंदव। जेकर तव्हीं मक़बूल आहियो त इलेक्शन थियणु ॾियो, ऐं इलेक्शन थींदो तव्हीं खटी वेंदो, तव्हीं त मक़बूल आहियो न। पोइ तव्हांखे मेड़ वठी गीसियूं करणु ऐं केस दाख़िल करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तंहिंजे करे ॿ पासा आहिनि हिननि इलेक्शन जा। हिकिड़ो पासो आहे त माण्हू बेदार आहिनि, माण्हू सम्झनि पिया त इलेक्शन ज़रिए असीं पंहिंजूं घिटियूं पतियूं कराईंदासीं, असीं रोड ठाराईंदासीं, नालियूं ठाराईंदासीं, अस्पतालुनि में दवाऊं ईंदियूं, स्कूलनि में पुछाणा थींदा त ॿार पढ़नि था या कोन थियनि पढ़नि, वण लॻंदा, कोविड जूं ऐं हेपेटाइटिस जूं ऐं HIV जूं वैक्सीन कराइण लाइ उन्हनि मक़ामी घिटियुनि में कम थींदा। इहे सभु कम करण, ड्रेनेज लाइनूं विछंदियूं, साफ़ पीअण जो पाणी, इहो काउंसलर सभु कमु करे सघनि था। हिकिड़ो इहो अहसासु आहे। ॿिए पासे इहो आहे अहसासु त असीं केॾा न हिकिड़ा क़बाइली समाज में रहूं था, असां ते क़बाइली सरदार, जागीरदार ऐं वॾा वॾेरा उहे असांखे कीअं दबाव विझनि था, कीअं दहशत ज़दा कनि था। ऐं हीअ जेके तव्हांजी चैनल आहे, तव्हांजो चैनल हमेशह आवाज़ बुलंद कंदो आहे उस्तादनि लाइ, लेडी हेल्थ वर्कर्स लाइ, उन्हनि खे लठियूं लॻंदियूं आहिनि, उन्हनि खे तशदुद थींदो आहे, पंहिंजे हक़नि लाइ हेडमास्टर ईंदा आहिनि, उस्ताद ईंदा आहिनि, इरीगेशन जा, ॿियनि खातनि जा, रेवेन्यू जा मुलाज़िम ईंदा आहिनि, त उन्हनि खे हाईलाइट कंदा आहियो। इहा ख़बर वठो था त जॾहिं इहे बदिलियूं कराए पोस्टिंगूं वठी उस्ताद, रेवेन्यू ऑफिसर, मुख़्तियारकार, तपेदार सभु मुंहिंजे दर ते वेठा हूंदा आहिनि। मुख़्तियारकार, तपेदार मूंखे मिनतूं वेठा कंदा आहिनि, पब्लिक सर्विस कमीशन बहाल करायो, तपेदारी जा इम्तिहान करायो, मुख़्तियारकारनि खे प्रोमोशन कोन थो मिले, पैसनि खां सवाइ बदिली कान थी थिए, पोइ पाण सभु असां उन्हनि लाइ आवाज़ बुलंद कंदा आहियूं। उहे मुख़्तियारकार, तपेदार ऐं उस्ताद जॾहिं RO बणजनि था, जॾहिं DRO बणजनि था, जॾहिं उन्हनि खे सर्टिफिकेट जारी करणा आहिनि, तॾहिं उहे कूड़ा इल्ज़ाम हणी त हिन ते पाणी जो बिल आहे, हिन ते बिजली जो बिल आहे। बाबा पाणी जो बिल हिकिड़े सॼे पाड़े में पाणी आई कोन्हे त पाणीअ जो बिल केरु थो पाणी जो बिल ॾे? कंहिं ॻोठ में किथां पाणी जो बिल हूंदो आहे? को राधण में, को नंगर पार्कर में, को शदात कोट में। पोइ उहे कूड़ा पाणी जा बिल, कूड़ियूं ढल जूं रसीदूं ठाराए आख़िरी राति ते तव्हांजे माण्हुनि ते कूड़ा सर्टिफिकेट कढी, उहे सभु माण्हू जिन लाइ तव्हां ऐं असां आवाज़ बुलंद कंदा आहियूं त हीअ सभु जो मुस्तक़बिल आहिनि, हिननि खे मेरिट ते उहे जेॾा चापलूस थियनि था, उहे जहिड़ा नौकरनि जा चाकर, चाकरनि जा चूकर, चूकरनि जा भीमकश थियनि था, उहे जीअं हिकिड़ा देग जा चमचा थी उते कफ़गीर थी वॾेरनि ऐं वज़ीरनि जी आॻी चमचागिरी करे ग़रीब माण्हुनि जा रस्ता रोक कनि था, उन मूंखे हैरान करे छॾियो आहे। अच्छा अया साहब, ही जेकी समूरी सूरत हाल तव्हां ॿुधाई, सिंध में जेकी नज़र बचे थी, हाणे तव्हां बि चओ पिया सिंध तब्दील थी आहे, छा नतीजा बि अहिड़ा तब्दील थींदड़ हूंदा या इन सां गॾोगॾु म्यूनिसिपल कमिटीज़ जो सॼी दुनिया जे अंदरि इंतिहाई अहम रोल आहे? पाण वटि बि म्यूनिसिपल कमिटीज़ मौजूदु आहिनि, काउंसलर, चेयरमैन्स बि थींदा रहनि था, बुनियादी मसइला अॼु बि असां वटि मौजूदु आहिनि। छा ईंदड़ वक़्त में इहे मसइला हल थींदे नज़र अचनि था? असलम साईं, थोरो हुनजो पस मंज़र 2 मिंटनि में सम्झंदासीं त बल्दियाती चूंडूं सॼी दुनिया में थियूं आहिनि ख़िदमत लाइ। सॼे वेस्ट यूरोप में, नॉर्थ अमेरिका में, सभिनी जायुनि ते बारोज़ हूंदियूं आहिनि, म्यूनिसिपल टाउन कमिटीज़ हूंदियूं आहिनि, काउंटीज़ हूंदियूं आहिनि। MNA MPA सेनेटर वटि फंड न हूंदा आहिनि रोड ठाराइण जा ऐं बजटूं ॾियण जा ऐं नौकरियूं विकिणण जा। MNAs MPAs उन्हनि मुल्कनि में सेनेटर्स रुॻो कानून साज़ी कंदा आहिनि, उहे लेजिस्लेशन लाइ हूंदा आहिनि, कम ऐं तरक़ियाती बजटूं सभु हेठि हूंदियूं आहिनि। अयूब खान उन ज़माने में BD इलेक्शन ज़रिए माण्हुनि पंहिंजा ख़रीद कया, मेकियावेलियन पॉलिटिक्स ते जेका प्रिंस में किताब में फार्मूला लिखियल आहिनि ऐं चाणक्य पंडित वारा, अर्थशास्त्र वारा, उहे हाणे
उन्हनि तहत हेठां नवां माण्हू ठाही BT इलेक्शन, पोइ वरी मुशरफ ईअं ठाहिया। हाणे पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, PTI इहे सभु इन रस्ते ते आहिनि त असीं पंहिंजे पंहिंजे हिसे जा उहे माण्हू ठाहियूं। ऐं सिंध में 14 सालनि खां पीपल्स पार्टी मौजूदु आहे। उन बलदियाती कम कराया ई कोन, हेठि रोड रस्ता आहिनि ई कोन, गिटियूं सभु टुटल आहिनि, पाणी साफ़ सिंध जे हाई कोर्ट सगोरी जो चवणु आहे त 17 ज़िलनि जा माण्हू सिंध में गटर जो पाणी पीअनि था। सिंध में ड्रेनेज नाले, हैदराबाद वञो वाधूवा जो रस्तो वञी ॾिसो त उहो किचिरे जो डस्टबिन बनियल आहे। ईअं तव्हीं कराची जा भिटायाबाद, सचलगोट, शांति नगर, संदीपाड़ा वञी ॾिसो, लियारियूं, इब्राहिम हैदरियूं, तव्हांखे गुलशन हदीद तव्हांखे ख़बर पवंदी त माण्हुनि सां कहिड़ो हशर आहे। पिपरी में वञी ॾिसो। तंहिंजे करे ही जेके इदारा कमु कनि त ज़बरदस्त कमु करे सघनि था। पर हाणे ॿी ॻाल्हि थो चवां, सिंध जा माण्हू यकदमि चवनि त असीं खटी वियासीं या हाराए वियासीं। ॾिसो, हिकिड़ी माउ आहे न, पाण सभिनी जो अमड़ू आहिनि, उन अमड़ खे का ख़बर कान हूंदी आहे त हीउ बचो मुंहिंजो अॻिते छा कंदो, हिनखे पोलियो त कोन थी वेंदो। पोइ माउ उन बचे खे 9 महीना पेट में सांढे थी, पोइ हुनखे बांबड़ा कराए थी, हुन लाइ सॼी राति उजागर करे थी, पोइ स्कूल वञे थो, पोइ मैट्रिक कंदो, पोइ इंटर कंदो, पोइ इंजीनियरिंग, डॉक्टरी, वकालत कंदो, पोइ अलाए छा। माउ त कोन थी चए, तॾहिं बचे उस्ताद त कोन थो चए त चो 2 दर्जे में ॿारु दाख़िल थियो आहे, मैट्रिक कंदो अलाए कोन कंदो। तंहिंजे करे पाण सिंध जा माण्हू फुड़ी फुड़ी, लतीफ़ साईं चयो आहे तेसीं भॻे साईं भेर जेसीं रतो रास थिए। तंहिंजे करे जेसीं ॻाल्हि पचे ऐं परफेक्शन थिए, ही जेके पाण ॿिज पिया छटियूं क़ौमी अवामी तहरीक सिंध में, ऐं चैलेंज सां चवां थो, सभिनी इक़्तिदारी पार्टियुनि खे छॾियूं था, इक़्तिदारी पार्टियुनि खे ऐं मज़हबी पार्टियुनि खे छॾे बाक़ी प्रोग्रेसिव, कॉमप्रस्त, लेफ्टिस्ट पार्टियुनि मां सभ खां वधीक न ॿियनि पार्टियुनि खां 5-6 ते उमेदवार बीहारिया आहिनि। हिते सवाल पैदा थो थिए, आख़िरी सवाल बि मुंहिंजो हूंदो इन ई सां ई लाॻापियल, त तव्हां एतिरा उमेदवार तव्हां बीहारिया आहिनि, ॿियनि जमायतुनि बीहारिया आहिनि, उन बावजूद बि केतिरा ई उमेदवार जे हुकुमरान धुर जा उहे बिना मुक़ाबले खटी पिया अचनि। हा, उहो ख़बर अथव छा थियो आहे असलम साईं, उहो हीअं थियो आहे जो मिसाल तौरु हिन में त फार्मूलो वॾो ज़बरदस्त आहे न। फार्मूलो आहे त असलम या अयाज़ लतीफ़ पली जो या शाह साहब, मूं तव्हांजो इंट्रो ॿुधो, को शाह साहब मौजूदु आहे, त इहो को बि दोस्त जेकॾहिं इलेक्शन विढ़े थो ऐं इलेक्शन विहण खे उनखे हिकिड़ो प्रपोज़र खपे त ॿियो सेकेंडर खपे, ऐं उनखे उन सां गॾु बिल बि खपनि, उनखे उन सां गॾु गाजूणी को बि शइ जी बर्दाश्त बि खपे। हाणे छा था कनि, पहिरीं त उनजो वाइस चेयरमैन जो चेयरमैन गुम करे छॾनि, चेयरमैन जो वाइस चेयरमैन बदिली वञे, पोइ राति जो ते FIR थियो वञे, पोइ उनजो जेको प्रोपोज़र आहे उहो गुम थियो वञे, ऐं पोइ सेकेंडर ताईद कंदड़ उहो भॼियो वञे लियो, पोइ हुनजी भाॼाई आहे त हुनखे तलाक था ॾियारनि, पुट आहे त हुनखां नोह खसे था वठनि। अहिड़ी दहशत ज़दा कई अथनि जहिड़ो हिते को दोस्तम मलेशिया ऐं अहमद शाह मसूद ऐं गुलबदीन हिकमत यार जी जहिड़ो हलंदो हुजे। सिंध में पंजाब में कोन्हे, हुते माण्हू सुजाॻ आहिनि, विढ़नि था, KPK में बि सुजाॻ आहिनि। सिंध में वॾेरनि अहिड़ो घेरो कयो आहे जो फलाणो बिला मुक़ाबले, यादि आहे तव्हांखे लाड़काणे मां बिला मुक़ाबले खटिया 70 वारी इलेक्शन में, हिकिड़ो जमा इस्लामी जो अब्बासी साहिबु हुनखे अगवा करायूं। तंहिंजे करे हीउ पुराणो ट्रेंड आहे त माण्हुनि खे अगवा कराए उन्हनि खे दॿा ऐं दहशत में आणे। पर आउं उन्हनि खे ॿुधायां थो त जेके सिंध में हींअर माण्हू बीठा आहिनि, असांजूं न्याणियूं, औरतूं, हारी, मज़दूर, असांजा हिंदू ऐं क्रिश्चन बिरादरी जा भाउर, इहे जंहिं तइदाद में बीठा आहिनि, इहे असां ॿिज छटियो हिननि इलेक्शन लाइ कोन्हे, इहो ॿिज हिननि इलेक्शनुनि सां गॾु इन सिंध जे हिकिड़ी सूबाई ऐं क़ौमी असेंबली ते सिंध जो आम माण्हू बीहंदो, सूबाई क़ौमी असेंबलियुनि ते मुक़ाबला कंदो, घिटीअ में पुछाणो थींदो, हर घिटीअ में हिकिड़ी करप्शन जे ख़िलाफ़, बैड गवर्नेंस जे ख़िलाफ़ नंढड़ी दीवार जी असीं प्लंथ पिया खणूं, चरी पिया खोटियूं, पीड़ पिया विझूं। इहा दीवार, इहो ॿूटो नेठि वॾा थींदा, इहा करप्शन ऐं गवर्नेंस ॾे आॾो, इहा दीवार मज़बूत ताक़तवर हिकिड़ी मज़ामत थींदी ऐं सिंध इन्हनि खे शिकस्त ॾींदी जेके सिंध खे लुटीनि पिया। महिरबानी अयाज़ लतीफ़ पलीजो साहब, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो सां गॾु शाह साहब, तव्हां सां ॻाल्हि ॿोल पे कईसीं, अयाज़ लतीफ़ पलीजो साहब जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो, त हुन संदन चवणो त सिंध जे अंदरि गिरफ़्तारियूं बि अमल में अचनि पियूं, इलेक्शन जो माहौल बि ख़राबु पियो थिए। तव्हांखे सिंध जी सूरत हाल ईंदड़ हिन इलेक्शन जी कीअं थी नज़र अचे? असलम इलेक्शन जी जेका सियासत आहे उहा यकीनन स्क्रीन खां पुठियां जेके शयूं हुजंदियूं उहे बिल्कुलु ॿियूं हुजंदियूं। अयाज़ जी ॻाल्हि ज़ाहिर आहे, अयाज़ हिकिड़ी पार्टी खे हेड करे थो ऐं पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे ऐं सिंध जो पढ़ियलु लिखियलु तबिको अयाज़ खे ॿुधे बि थो, सम्झे बि थो। उन ॻाल्हि पंहिंजे हिसाब सां दुरुस्त आहे ऐं उनजा इल्ज़ाम जेके आहिनि उहे बि यकीनन चेक करण जोगा आहिनि, उहे बि उन्हनि में बि काफ़ी हद ताईं सदाकत यकीनन हूंदी ऐं उन तजुर्बे में इहे शयूं गुज़रियूं हूंदियूं। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजी इलेक्शन जी जेका हिस्ट्री आहे उहा लोकल बॉडीज़ जी हुजे या आम इलेक्शन जी हुजे, उहा इन्हनि शयुनि खां ख़ाली त कॾहिं बि कोन रही आहे। हाणे चवंदा आहिनि इसी कागज़ की नाव पे समंदर पार करना आहे, असां सिस्टम हिकदमि मटाए कोन था सघूं, जेका शइ असां वटि आहे असांखे उन में सर्वाइव करिणो आहे, उन ई सॼी सूरत हाल में रहंदे। जीअं अयाज़ जी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी चङी लॻी ऐं हक़ीक़त बि आहे त हीअ जेके लोकल बॉडीज़ जूं इलेक्शन्स आहिनि इहे बेसिकली
पॉलिटिकल नर्सरीज़ हुजनि थियूं, असांजो जेको वार्ड खां वठी जेको माण्हू शुरू थिए थो उनजी हिकिड़ी सियासी तरबियत बि थिए थी ऐं पोइ उहो अॻिते हली पंहिंजो रोल बहितर तरीक़े सां प्ले करे थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिननि जी जेका अहमियत आहे उहा पाण सवेल बि इन ॻाल्हि ते ॻाल्हि मुनक़ता कईसीं या बल्कि एज़ जी कॉल अची वई त लोकल बॉडी जो तमामु अहम रोल थिए थो। जेकॾहिं कंहिं बि कंहिं हिकिड़े ई ॻोठ खे मॉडल तौरु या जेकॾहिं नंढड़े ॻोठ खे तव्हां जेकॾहिं सिर्फ़ु पायलट प्रोजेक्ट तौरु ई मुकमिल तौर ते सिविक फैसिलिटीज़ ॾियो ऐं उतां जो सिस्टम 100% बहितर हुजे त उहो हिकिड़ो ॻोठ ई सॼे सूबे ऐं सॼे मुल्क जे लाइ मिसाल ठही वेंदो ऐं ख़बर पइजी वेंदी असांजे इंतिज़ामिया खे ऐं असांजे अवाम खे असांजे सभिनी माण्हुनि खे त भई हिकिड़ी लोकल बॉडी जे हिकिड़ी बॉडी जी केतिरी अहमियत आहे। पर हाणे इशू इहो आहे त असां वटि हर शइ में जॾहिं बि जिते बि करप्शन अची वेंदो आहे त पोइ यकीननि उन इदारे जी प्रोग्रेस जेका असां उहा घटिजी वेंदी आहे। पोइ हाणे हिते असां वटि माज़ी में बि अहिड़ा मिसाल मिलंदा रहिया आहिनि। हिकिड़ो बहितरीनु चेक एंड बैलेंस जो सिस्टम हुजणु खपे त पोइ लोकल बॉडी जी इलेक्शन ऐं लोकल बॉडी जो सिस्टम तमामु फ़ाइदेमंद आहे। ऐं इहो आम माण्हू खे ग़रीब मिसकिन खे नंढे ॻोठ वारे खे वाहण वस्ती वारे खे जंहिंजी पहुच परे ताईं इंतिज़ामिया ताईं मुश्किल आहे उनखे फ़ाइदो ॾिए थो, उनखे ज़िंदगी गुज़ारण में आसानी पैदा करे थो ऐं उनखे हिकिड़ो बहितरीनु माहौल मुहैया करे थो उनजी औलाद उनजी फैमिली उनजी सोसाइटी खे डेवलप थियण में। बिल्कुलु शाह साहब। अच्छा अबड़ो साहब, अयाज़ लतीफ़ जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी पे त गिरफ़्तारियुनि जे हवाले सां बि चई पे त हुकूमत उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे रही आहे। अबड़ो साहब, मां तव्हां खां मालूम कंदुमि केतिरे वक़्त खां वठी चूंडूं थींदियूं रहंदियूं आहिनि, चेयरमैन्स बि ईंदा रहंदा आहिनि, बुनियादी मसइला सिंध में हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि, बुनियादी मसइला हल न पिया थियनि। अच्छा अबड़ो साहब माफ़ कजो, मां ज्ञानचंद साहब लाइन ते अची विया आहिनि, मां तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयां थो। अस्सलाम वालेकुम ज्ञानचंद। अच्छा ज्ञानचंद साहब, पीपल्स पार्टी जा थरपारकर जा तव्हां ज़िले सदर बि आहियो, चूंडूं कीअं हली रहियूं आहिनि, मुखालिफ़ जेके तव्हांजा आहिनि उहे बि इल्ज़ाम हणी रहिया आहिनि त उनजे ख़िलाफ़ु हुकूमत कार्रवाई करे रही आहे, पुलिस एडमिनिस्ट्रेशन जेकी आहे उहा तव्हां सां गॾु बीठी आहे, मजमूई सूरत हाल तव्हां कीअं पिया ॾिसो की कहिड़े तरफ़ इलेक्शन जूं सरगर्मियूं कीअं था ॾिसो तव्हां? इलेक्शन जेका यूजुअली हले थी उन नमूने सां हले पई। पीपल्स पार्टी पंहिंजे अवामी ताक़त सां गॾु बीठी आहे ऐं अवामी राब्तनि जे ज़रिए मुख़्तलिफ़ जेके आज़ादु उम्मीदवार बीठल आहिनि उनखे हथ खाया विया आहिनि। किथे किथे एका दुका जेके आहे सो PTI जे उम्मीदवारनि बि पीपल्स पार्टी खे जॉइन कयो आहे। तो उन सूरत हाल खे हू हरू भरू एक्सप्लॉइट था कनि, पंहिंजी शिकस्त उन्हनि खे नज़र थी अचे, उन शिकस्त साम्हूं नज़र ईंदे हू मुख़्तलिफ़ इल्ज़ाम जेको आहे सो हुकूमती पार्टी ते हणी ऐं ब्यूरोक्रेसी ते हणी उहो हिकिड़ो माहौल ठाहिण था चाहिनि जंहिंमें हू सम्झनि त भई जेका संदन शिकस्त आहे उनखे असीं धांधली सां कढे छॾियूं। कोई इहो थी कोन थो सघे। तव्हां ॾिठो आहे त गुज़िरियल वॾे वक़्त खां पीपल्स पार्टी मुखालिफ़नि जी तदावेड़ थी चुकी आहे थरपारकर में ऐं हिन दफ़े त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जी चंद यूसीवी खे कढी सघंदा, बाक़ी मुकमल तौर ते उहो हाराइण वञनि पिया। अच्छा ज्ञानचंद साहब, मुख़्तसिर सवाल कंदुमि त शाह साहब हिते नवाब अली शाह वेठा, उन बि मामिलो साम्हूं उथारियो पिए त असां मॉडल जीअं UC का सिंध जे अंदरि न ठाहे सघिया आहियूं, मॉडल विलेज न ठाहे सघिया आहियूं, त हेतिरनि सालनि खां वठी इलेक्शन्स थियनि थियूं, काउंसलर चेयरमैन वाइस चेयरमैन अचनि था, इन जी खोट बरक़रार रहे थी? को मिसाल आहे असां पाण वटि सिंध में? ॾिसो मुख़्तलिफ़ जेकॾहिं थरपारकर खे तव्हां चवंदो थरपारकर जा नंढा नंढा ॻोठ आहिनि उनखे जेकॾहिं हुकूमती सतह ते यूनियन काउंसिल्स खे एतिरा फंड्स कोन हूंदा आहिनि जेके त पाण सिर्फ़ु यूनियन काउंसिल्स खे चऊं। मुंहिंजो पंहिंजो ॻोठ आहे, तव्हां अची ॾिसंदो त हुते माशाला ड्रेनेज बि आहे, हुते हाई स्कूल बि आहे, हुते PHU बि आहे, हुते गर्ल्स स्कूल बि आहे। इन क़िस्म जा तमामु घणा ॻोठ आहिनि जिते तव्हां मालडोर में वेंदो त उते जी बि साॻी सूरत हाल आहे, पाबोर में वेंदो त बि साॻी सूरत हाल आहे, असांजो डाबरो में वेंदो त हुते बि जेके बुनियादी फैसिलिटीज़ जेके आहिनि, हा तव्हां जेकॾहिं पाइप वाटर चवंदो त उहो अवेलेबल कोन्हे, उहो ट्रेडिशनल तरीक़ा जेके आहिनि, पर उते तव्हांखे सबमर्सिबल पंप सोलर ते लॻल नज़र ईंदा, किथे तव्हांखे जेके RO प्लांट्स आहिनि उहे लॻल नज़र ईंदा। त ओवरऑल त जेके थरपारकर जे सिनेरियो में आउं सिर्फ़ु ॻाल्हायां त थरपारकर में तमामु वॾी डेवलपमेंट थी आहे ऐं उहा सस्टेनेबल डेवलपमेंट थी आहे। त उनजा नतीजा तव्हांखे मुख़्तलिफ़ कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स में थरपारकर जे माण्हुनि जो अचणु आहे,
इंटरनेशनल स्कॉलरशिप्स में सरपार करण जो माण्हुनि जो हर टेस्ट में किथां न किथां के न के छोकिरा निकिरी था पवनि। तो ओवरऑल एजुकेशन बि असां वटि सुठी आहे, हेल्थ फैसिलिटीज़ बि असां इम्प्रूव कयो आहिनि जेके बुनियादी शयूं आहिनि। बाक़ी पाणी जे सिलसिले में यकीनन अञा ताईं आर ओ प्लांट्स असां लॻाया जिन में टेक्निकल फॉल्ट्स आया आहिनि, उन्हनि खे सही करण में मुश्किलातूं आहिनि। पर पोइ बि पीपुल्स पार्टी जी हुकूमत हिकिड़ी कोशिशि कई आहे त घटि में घटि सिहत तइलीम ऐं पाणी जी जेके सहूलियतूं आहिनि उहे माण्हुनि खे पहुचायूं ऐं उनजे लाइ पीपुल्स पार्टी कमिटेड आहे। ठीक है इंजीनियर ज्ञानचंद साहब वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ के वक़्तु ॾिनो। अबड़ो साहब मूं तव्हां खां पे मालूम कयुमि बुनियादी मसइला सिंध जे अंदरि इहे दाऊं सिंध मां अचनि थियूं, ईंदड़ वक़्तु जदीद दौर थींदो थो वञे, केतिरी उमेद रखी सघिजे थी मकानी चूंडियूं बहितर थींदियूं, नतीजा निकिरंदा, असांजी म्यूनिसिपल टाउन सतह ताईं पाणीअ जो मसइलो, इस्पताल जो मसइलो, रोड रस्तनि जा मसइला हल थी सघंदा? ॻाल्हि इहा आहे त जेके बि इलेक्शनूं हेठी सतह ते लोकल गवर्नमेंट खटियूं था उन्हनि खे इन्हनि शयुनि तमामु घणो तवजो ॾियणो पवंदो। जेकी तव्हांजी ॻाल्हि आहे त हिन महिल ताईं के इनकलाबी हद ताईं के कम कोन थिया, पर कवर करण जी ज़रूरत आहे। ऐं इन्हनि इदारनि खे जेकॾहिं ख़ुदमुख़्तारी ॾियनि, जीअं पंहिंजो हींअर ही ॻाल्हि ॿियूं कनि था कराची में सुप्रीम कोर्ट जे डायरेक्ट कुमारनि जूं ऐं हुकूमत जूं ॻाल्हियूं पियूं हलनि त बलदियाती निज़ाम खे कीअं वधि कजे जंहिंमें के हिकु माण्हू जी हिकु हटी न रहे ऐं माण्हुनि ताईं जेकी बुनियादी सहूलियतूं रेट ते कीअं पुॼनि। हाणे हुन में हिननि खे अञा काफ़ी करणियूं पवंदियूं, कानून साज़ी करणी पवंदी ऐं बलदियाती तव्हां खे हिकु ते पवंदा। कोई जिते उहे हिकु ते नहीं था तेसि ताईं इहो बिल्कुलु करे त माण्हू सहूलियत। बाक़ी इहो बिल्कुलु सही आहे त अञा ताईं बलदियाती इदारनि जी हेठि सतह ते जेके माण्हुनि खे सहूलियतूं मिलणु खपनि उनमें काफ़ी महिनत करण जी ज़रूरत आहे ऐं काफ़ी हुन में सुधारण जी ज़रूरत आहे। उनखे अख़्तियारात ऐं फिनेंशियल अख़्तियारात उनखे ॾियनि त शायदि हेतिरो कमकार ऐं माण्हुनि जी तकलीफ़ जो वाधारो थी सघे। बाक़ी जो वया था ॻाल्हायो उहो त उनजी काफ़ी ॻाल्हियुनि में मां इतफ़ाक़ थो कयां, पर उहो पॉलिटिकली हिकिड़ो एनालिसिस हुई त असां 600 माण्हू पिया आहिनि, असां 500 माण्हू पिया आहिनि, उहो हथा करणु बाबा पार्टियूं ऐं कैंडिडेट ऐं उमेदवार पका ई मज़बूत ॻाल्हि आहिनि न। हाणे उहे जेके रद्द था वञनि कुझु थियूं झूठ जीअं चई भई पदार्थनि चुड़ायो अथनि रिपोर्ट अहिड़ी सच के वॾियूं कोन के किथे के हिकु हथु या जेको वापसि ज़रूरु थियो हूंदो। बहरहाल ही प्रोसेस मुंहिंजे ख़्याल में सही कोन्हे ऐं मां इहो सम्झां थो त जेकी पार्टी खटे थी त उन्हनि खे इहो फर्ज़ु आहे माण्हुनि खे ख़िदमत करे माण्हुनि जो। ऐं जेकॾहिं अञा बि उन्हनि इन्हनि बुनियादी मामलनि ते तवजो न ॾिनो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे नेठि माण्हू आहे तकलीफ़ रहंदो, पंहिंजे सेटल कंदो, अॻितां उहो पाण के थो ऐं हीउ मौक़ो आहे पंहिंजो हिसाब बि करे सघनि था ऐं उन्हनि जो बि हिसाब करे सघनि था। जेके वॾियूं दवाऊं था कनि असां सचो वरितो असां उन्हनि जा उहा पाण में इताद कयो, इताद करे गॾो जेके जेके तव्हां लीडर जा दिला आहिनि उहे रुॻो कटियो। उन्हनि शहर में तव्हां टाइम ॾियो, उन्हनि माण्हुनि जो इतवाद वठी अचो त जीअं ॿियनि खे बि ख़बर पए भई हाणे माण्हुनि जो रवैयो चेंज थियो आहे। बाक़ी मूंखे हुननि जी ॻाल्हि में कोई दम कोन थो लॻे। हीउ माण्हू जेको आहे त इलेक्शन 26 तारीख़ जून जी बीठी आहे ऐं ख़बर पवंदी त रिज़ल्ट छा थी थिए। पर इहा ॻाल्हि जी मोहम्मद खान अबड़ो साहब ॻाल्हि ॿोल पाण जारी रखूं था। PTI अॻवान अपोजिशन लीडर सिंध असेंबली हलीम आदिल शेख साहब असांखे जॉइन कयो। अस्सलाम वालेकुम शेख साहब। वालेकुम अस्सलाम। शेख साहब मकानी चूंडुनि जो पहिरियों मरहलो चइनि डिवीज़न अंदरि इलेक्शन्स थी रही आहे 26 जून ते। वॾे वज़ीर जी सदारत में इजलास बि थियो आहे अमन अमान बाबति त उन ॾींहं ते अमन अमान बरक़रार रखियो वञे। तव्हां कीअं था ॾिसो, केतिरा तव्हां उमेदवार बीहारे सघिया आहियो, मुक़ाबले में केतिरो हिसो पिया वठो, कहिड़नि प्रॉब्लम्स खे मुंहुं पिया ॾियो? ऐं पोज़ीशन इहा आहे त बाक़ाइदा सिंध हुकूमत लाहे पाहे सिंध गवर्नमेंट जा जेके हिन में आरोप हुया उतां हिननि असांखे असांजे उमेदवारनि खे तंग करणु शुरू कयो। DC ऑफिस जो स्टाफ हुयो ऐं उन ते उन्हनि वञी स्टार्ट कयो। उन खां पोइ पुलिस जेको आहे सॼे सिंध में मां सम्झां थो त सफ़ा लाहे पाए थी विया आहिनि। माण्हुनि खे गिरफ़्तार करणु, उमेदवारनि खे, प्रपोज़र्स खे, सेकेंडर्स खे, माना
जेतिरो बि सिंध सरकार इहो इलेक्शन मां सम्झां थो त हिस्ट्री में अहिड़ो इलेक्शन हूंदो जंहिंमें बाक़ाइदा सरकारी इन्वॉल्वमेंट, उन में सरकारी मशीनरी, सियासी मशीनरी, उन खां अलावा ॿियो बि जेको आहे त जीअं हिननि जा अॼु बिलावल ज़रदारी साहिब बि हुते वञी जलसे खे ख़िताब पियो करे, हिननि जा MPAs, MNAs, मिनिस्टर, हिननि जा फेडरल मिनिस्टर, प्रोविंशियल मिनिस्टर, इहे सभु मैदान में लथल आहिनि। पर मां सम्झां थो त इन्हनि तमामु तर इन्हनि जी जेको रियासती इन्हनि पंहिंजो हुकूमती मशीनरी इस्तेमालु कई आहे, DC ऑफिस, SSP ऑफिस, थाणा, पुलिस, सभु आरोज़, उन्हनि जे बावजूदि इनशाअल्लाह मुक़ाबले में मुंहुं ॾिबो। पर मां सम्झां थो त जेके इलेक्शन थियनि पिया हिन में बाक़ाइदा बिल्कुलु इहा ॾाढमुर्खी थींदी, बदमाशी थींदी, ऐं इनखे असां अवाम बि ॾिसे पई, सभु ॾिसनि पिया, असां बि ॾिसूं पिया, पर इनशाअल्लाह भरपूर मुक़ाबिलो कबो। अच्छा शेख साहब, इख़्तियारनि वारो मामिलो बि साम्हूं रहंदो आहे। जेके चूंडिजी ईंदा आहिनि उन्हनि जो चवणु हूंदो आहे त उन्हनि खे इख़्तियार मुकमल न पिया मिलनि, कानून में तरमीम जो मामला बि हुआ। तव्हां छा था सम्झो ईंदड़ वक़्त में अहिड़ो कानून हूंदो त जेके इदारा आहिनि, मकानी इदारा, उहे बाख़्तियार हूंदा? ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां, हीअ जेको इलेक्शन थियनि पिया ही असांखे सम्झ नथो अचे। इन्हनि चवंदा आहिनि न, हिननि MQM सां हिननि जो निकाह त थी वियो, पर उहो हिकिड़ो ज़बरदस्ती जो हिननि जो हुयो, माना लुटनि फुरण लाइ हिननि असांजे ख़िलाफ़ MQM सां इत्तेहाद में वई। ऐं इशू इहो आहे साईं त हिकिड़े पासे चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर हुया त आर्टिकल 140A जी हिसाब सां तव्हां पंहिंजो लोकल गवर्नमेंट जो तरमीम कयो। उन में छा थो थिए, अञा उहे तरमीमूं थियूं कोन, कमेटी जी मीटिंग्स कोन थियूं, हाणे हिननि खे MQM जो प्रेशर अची वियो। उहो अञा जेकी तरमीमूं थियण बाद बाइख्तियार लोकल गवर्नमेंट सिस्टम थिए, उन खां अॻु में ई इलेक्शन थी विया आहिनि। हाणे सिंध गवर्नमेंट जेको आहे सभिनी खे हिकिड़ो मां सम्झां थो त बेवकूफ़ ॿुधाइण लाइ इहो कयो आहे त ठीकु आहे, असां त हुते आहियूं, असां हाई कोर्ट में लिखी था ॾियूं, पर बेसिकली हिननि खे सूट थो करे, हिन बेख्तियार लोकल गवर्नमेंट हिननि खे सूट थो करे, हिननि खे सूट थो करे त सरकार सिंध गवर्नमेंट जे हथ में सभु कुझु हुजे, मेयर हुजे या चेयरमैन हुजनि या डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन हुजनि, इहे सभु हिकिड़े एडिशनल सेक्रेटरी जे हेठि पिया कम हलाइनि, सेक्रेटरी बोर्ड जे हेठि कम हलाइनि, हिकिड़े मिनिस्टर जे सॼा इख़्तियार सॼी जेको आहे, ऐं उहो जेको आइन जे ख़िलाफ़ वर्ती आहे। मां नथो सम्झां त जेके इलेक्शन हूंदा इन सिंध में सिंध जे सुधार लाइ, हिक ई सतह ते सुधार लाइ को कमु ईंदो, छा त बेख्तियार निज़ाम आहे, कंहिं वटि को इख़्तियार कोन्हे। मां सम्झां थो त इन जो फ़ाइदो सुभाणे कुझु कोन थींदो असांखे, ऐं इन में इलेक्शन थियण खां पोइ बि मकानी इदारा बेख्तियार हूंदा, उहो ई इख़्तियार सिंध गवर्नमेंट वटि हूंदा, उहे ई TMAs खे MPAs खे पालणो पवंदो, उहे ई TMAs खे MNAs खे पैसा ॾियणा पवंदा, उहो ई जेको आहे करप्शन थींदी, उहो ई तबाही बर्बादी थींदी। जेको हिकिड़ो जस्ट हिकिड़ो मां सम्झां थो त वरी नानी वड़ो करे पंहिंजे पाण में सभु करे ॾींदा तव्हांजे कम खे, इहो मतिलबु मां नथो सम्झां तव्हांजे सवाल जे जवाब में त को हेठि सतह ते बाइख्तियार लोकल गवर्नमेंट सिस्टम जे क़याम जो को जेॾी महिल ताईं तरमीमूं कोन थींदियूं, आर्टिकल जेको हुन में लोकल 2013 जी जेकी 72, 74 ऐं 75 जेकी आहे, जेॾी महिल ताईं ख़तमु न थींदी ओॾी महिल ताईं कुझु उन जे हिसाब सां हर शइ जेकी आहे उहो इख़्तियार में आहे सिंध हुकूमत जी। महिरबानी हलीम आदिल शेख साहब, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। साईं नवाब अली शाह साहब, हलीम आदिल शेख साहब जी तव्हां ॻाल्हि ॿुधी, मकानी इदारनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल पे कई त ईंदड़ वक़्त में बि उहे बेइख़्तियार हूंदा, सिंध हुकूमत उन जे मथां हावी हूंदी। तव्हां कीअं था ॾिसो मकानी इदारनि खे वाक़ई बि ईंदड़ वक़्त में उहे इख़्तियार मिली सघंदा, या तकबंदियुनि वारो मामिलो बि साम्हूं हो, उन ते बि खोड़ सारा एतिराज़ आया पई, अॼु बि एतिराज़ साम्हूं पिया अचनि, तव्हांखे ॿई शयूं कीअं थी नज़र अचनि? हिकिड़ी शइ त क्लियर आहे त सूबे में जंहिं बि पार्टी जी हुकूमत हूंदी, सियासी लीडर ज़ाहिर पंहिंजी पंहिंजी पार्टी जो मौक़िफ़ रखंदा ऐं उहे पंहिंजे हिसाब सां पंहिंजी राय जे हिसाब सां ठीकु आहिनि। पर हाणे बुनियादी तौरु इहो आहे त जंहिं बि सियासी पार्टी जी हुकूमत जंहिं बि सूबे में हूंदी त उन सूबे जो जेको लोकल गवर्नमेंट सिस्टम हूंदो उहो यकीनन उन ते उहा असरअंदाज़ थींदी। इशू इहो आहे त हाणे हिकु असां जेकॾहिं हिनखे थोरो स्पेसिफाई कयूं न त ॿाहिराड़ियुनि में असां वटि लोकल बॉडी सिस्टम में जेका अथॉरिटी आहे या जेको उनजो कमु आहे उहो मेन शइ त आहे नालियूं, घिटियूं ऐं सफ़ाई। बाक़ी हेल्थ तव्हांजो जेको आहे प्रोविंशियल सब्जेक्ट आहे, पाणी तव्हांजो प्रोविंशियल सब्जेक्ट आहे, टैक्स तव्हांजा प्रोविंशियल सब्जेक्ट्स आहिनि, रोड तव्हांजा प्रोविंशियल सब्जेक्ट्स आहिनि, हर कम जे लाइ अलॻि अलॻि डिपार्टमेंट्स आहिनि ऐं उहे ज़ाहिर आहे प्रोविंशियल गवर्नमेंट खे रिपोर्ट कनि था, उन में अचनि था। जेकॾहिं बक़ौर अदालतुनि जे ऐं मीडिया जे जेकॾहिं असां वटि सिर्फ़ु इहो सफ़ाई जो सिस्टम ई बहितर थी वञे त
त सिंध जो हिकिड़ो वॾो माण्हुनि जो अंग जेको आहे सो किने पाणी पीअण खां पहिरीं त बची वेंदो ऐं जेकॾहिं किने पाणी पीअण खां बची वेंदो त असांजा हेल्थ इशूज़ 50% घटि थी वेंदा ऐं जेकॾहिं हेल्थ इशूज़ 50% घटि थींदा त जेके हेल्थ इशूज़ हूंदा उहे मरीज़ कम अज़ कम कंफर्टेबल हूंदा त हाणे इहो सॼो सिस्टम हिकिड़ो ओवरऑल असरअंदाज़ त सॼे सूबे जे हर माण्हूअ जे हेल्थ ऐं उनजे फैमिली ऐं उनजे घर ते असरअंदाज़ त थिए थो ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके माण्हू जिन खे अॼु टिकट जारी थिए थो लोकल बॉडी जे इलेक्शन जो उहो मेजॉरिटी ज़ाहिर आहे अहिड़ा आहिनि जिन खे बल्कि मेजॉरिटी अहिड़ा आहिनि जेके मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां तालुक रखंदा ऐं उन में वरी घणा अहिड़ा आहिनि जिन जे कामयाबीअ जी उमेदु ज़ाहिर कई पई वञे या जीअं असांजा सियासी क़यादत चए थी त भई फलाणी हुकूमत वारी पार्टी पंहिंजे नुमाइंदनि खे पंहिंजे उम्मीदवारनि खे सपोर्ट करे थी ऐं मुखालिफ़नि खे अगवा करे थी ऐं अहिड़े क़िस्म जूं जेके शिकायतूं आहिनि जेकॾहिं उहे हक़ीक़त आहिनि त देट मीन्स नतीजो इहो आहे त मोस्टली उहे माण्हू खटे ईंदा जिन खे का हुकूमती या का इंतिज़ामी जेकॾहिं का पुठ भराई हूंदी उन खां पोइ हाणे जेकॾहिं उहे ई माण्हू खटे था अचनि उहो ई साॻियो ई सिस्टम जेको MPs MNAs चूंडियल नुमाइंदा ऑलरेडी उते मौजूदु आहिनि छो त टिकट बि उन्हनि खे उहे ई पंहिंजे उमेदवारनि खे उहे ई जारी था कनि त हिकिड़ो सिलसिलो अहिड़ो ठहियलु आहे जो उहे माण्हू उनखे सपोर्ट कंदा ऐं ऑटोमेटिक उन ई सियासी पार्टी जो हिकिड़ो जेको सो रवाजु अॻिते हलंदो ऐं उन जी ॻाल्हि ॿोल हलंदी हूअं बि असां वटि रवाजु आहे असां वटि हिकिड़ो सिस्टम अहिड़ो डेवलप थी वियो आहे त को बि तरक़ियाती कमु कंहिं बि चूंडियल नुमाइंदे खां सवाइ न थींदो आहे किथे बि घिटी बि उन ज़ाहिर आहे मनपसंदि माण्हुनि जी चवण सां उते उते थींदी आहे नाली बि उन्हनि जे पाड़े में ठहंदी आहे जितां जो उमेदवार कामयाबु थियलु हूंदो आहे सो इहे इशूज़ अहिड़ा आहिनि जिन खे सॉर्ट आउट करण जी ज़रूरत आहे इन में पर इन सां गॾु गॾु हिकिड़ी इहा शइ आहे जेकॾहिं ईमानदारी सां का बि हिकु यूसी प्रॉपर तरीक़े सां पंहिंजो कमु करे जेको आहे ॾाढो मुश्किल हाणे मिसाल आहे असां हाणे जेकॾहिं कंहिं यूनियन काउंसिल जी बजट 5 लख आहे त अॼु ॾींहं ताईं मां वरी यकीन सां चवां थो त सिंध जे तमामु यूनियन काउंसिल्स मां का बि हिकु अहिड़ी यूनियन काउंसिल कान्हे जंहिंजी हिकु महीने जी बजट ख़र्चु करण खां पोइ उन शहर जे चौंक ते घटि में घटि इहो लिखी ॿुधाइनि त भई हीअ 5 लख रुपया असां हिते ख़र्चु कया आहिनि जॾहिं तव्हां पंहिंजा कयल ख़र्च लिकाईंदा आहियो त पोइ माण्हुनि खे हिकिड़ो शक पैदा थींदो आहे त भई आख़िर कहिड़ी शइ कुझु तो आहे जिसकी परदेदारी आहे जेकॾहिं ट्रांसपेरेंट आहे सही आहे ईमानदारी आहे करप्शन नाहे थियलु त पोइ हर शइ साम्हूं हुजणु खपे माण्हुनि खे ख़बर पवणु खपे त असांजी नाली ठहिराइण ते केतिरो ख़र्चु आयो असांजी सफ़ाई ते केतिरो ख़र्चु आयो जीअं असां हाणे मार्जी में रिपोर्ट कंदा रहिया आहियूं त खोड़ सारा वाइट कलर माण्हू अहिड़ा आहिनि जिन जी जेको आहे सो सफ़ाई जे अमले तौरु भर्ती थियल आहे नतीजे में असांजे शहर जी सफ़ाई न थींदी आहे ऐं उहो गंद किचिरे जा ढेर हूंदा आहिनि सो इन सिस्टम खे काफ़ी बहितर करण जी ज़रूरत आहे इख़्तियारात पंहिंजे किथे ज़रूरु मौजूदु आहिनि पर करप्शन वारो अंसर जेकॾहिं ख़तमु थी वञे अलाह करे ईअं हुजे ईअं थिए त काफ़ी हद ताईं पोइ इन सिस्टम खे असराइतो बणाए सघिजे थो ऐं हिकिड़ी बहितरीनु पॉलिटिकल नर्सरी इहो सिस्टम साबित थी सघे थो ऐं ओवरऑल गवर्नमेंट जा जेके इशूज़ आहिनि जीअं हिन महिल असांजी सिंध जी गवर्नमेंट ख़ासि तौर ते हेल्थ जे इशूज़ खे मुंहुं ॾेई रही आहे ट्रांसपोर्ट जे इशूज़ खे कम्युनिकेशन जे रोडनि जे इन सभिनी इशूज़ खे मुंहुं ॾेई आहे जेकॾहिं बेसिक सिस्टम ठीकु थी वञे त मथियूं सभु शयूं ऑटोमेटिक 50% जीअं मूं तव्हांखे चयो त हेल्थ जो सिस्टम जेकॾहिं सही थी वञे त असांजे अस्पताल जा लोड घटिजी वञे सो इहे सभु शयूं हिक ॿिए सां कनेक्ट आहिनि ऐं पावर ज़ाहिर आहे इन्हनि इदारनि खे हुजे थो बेसिक शयूं जेकॾहिं सही थी वञे त माण्हू सही थी वेंदो काफ़ी हद ताईं बिल्कुलु शाह साहब अच्छा मोहम्मद खान अबड़ो साहब ही जेकी बजट ते असां नज़र था विझूं 30% बजट जेकी आहे उन मां लोकल गवर्नमेंट जी बजट आहे मकानी इदारा खे तव्हां छा था सम्झो तव्हांजो ख़्यालु छा आहे केतिरो मज़बूत हुजणु घुरिजनि मकानी इदारा इन में जेको मकानी इदारा जो सिस्टम जेको आहे उहो सिस्टम छा था ॻाल्हि कई त 5 लख युती खे मिलंदा ऐं इहो ॿुधण लाइ तयारु न आहे ख़र्चु कंदा ॻाल्हि बिल्कुलु बहितर पर छा था वीचारी ख़बर न आहे त उते जेके यूनियन काउंसिल जो अमलो हुननि रखी छॾियो आहे कहिड़नि सवालनि सां जेको ओवर बर्डन जेके थी सघंदा उन्हनि जो पघारूं इन दौर में एतिरियूं आहिनि बाक़ी बचे भई उहा पघार जेकी आहे लोकल गवर्नमेंट जे कानून मुताबिक़ तव्हां जेके यूटी पैकेज राज थियो त ऐं जेके तव्हांजी 2 महीना 4 महीना 8 महीना 10 महीना न रही आहे त वरी उते जी पघार उन यूटी मां कढो हे अजीब क़िस्म जो जेको कानून ठहियलु आहे जेके रिव्यू करण जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं तव्हांखे 5 लख न मिलंदा 5 लख हाणे तयारु छा तव्हांखे शायदि को न खपे 1 लख रुपया हूंदो तव्हांजो पघार पूरो करे छॾियो पोइ वधाए 5 लख कयो हाणे जेकॾहिं हुते सेक्रेटरी आहे ऐं ॿ क्लार्क आहिनि ऐं 4 स्वीपर आहिनि तव्हां ॿुधाए करण ज़माने में पघार 5 लख पूरी कंदी हाणे उतां पघारूं न पेता बचनि ते ई पंहिंजी को शहर जी भलाई लाइ कमु कनि थो हुजणु खपे ऐं इहो बिल्कुलु कानून में या फिनेंशियल कानून हुजणु खपनि लोकल गवर्नमेंट इहे बि हुजणु खपे थो पंहिंजी का
खंडु या पंहिंजी घाटे जनरेट कनि पर इहो आहे कोन इन लाइ सॼी कानून शादी करणी पवंदी ऐं जेतिरे फिनेंशियली इंटरप्ट कयां थोरो जी शाह साहब तव्हां मां आरो साहब पंहिंजे हिसाब सां सही ॻाल्हि कई हाणे इशू इहो आहे जेकॾहिं तव्हां जेकॾहिं को टाउन कमेटी ॾिसो ऐं उन में 400 क्लार्क हुजनि या 100 खां वधीक क्लार्क हुजनि त हाणे इन में इहो छा चइजे त इन में कंहिंजो ॾोहो आहे केरु अहिड़ा माण्हू आहे जेके ज़रूरत खां वधीक एॾो स्टाफ हुते भर्ती करे विया हिकिड़े टाउन कमेटी में एॾो वॾो तादाद स्टाफ जो जेकॾहिं आहे ऐं असां ईंदड़ जेकॾहिं इलेक्शन खां पोइ जेका बॉडी चूंडजी अचे थी शाह साहब जी बिल्कुलु शाह साहब इन सवाल खे करे थी त उहो छो थी करे हिकिड़ो शाह साहब इन ते डिस्कशन पाण कयूं था अबड़ो साहब सां बि इन सवाल ते ॻाल्हि ॿोल कयूं था पर सिंध यूनाइटेड पार्टी जो सदर सैयद ज़ैन शाह उहे असां सां लाइन ते मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम शाह साहब वालेकुम सलाम जी असलम शाह साहब मकानी चूंडूं जो मरहलो शुरू थी चुको आहे 26 जून ते मकानी चूंडूं आहिनि सरगर्मियूं हली रहियूं आहिनि तव्हां बि लाज़मी मैदान में आहियो हुकूमती जमायतूं बि मैदान में आहिनि कीअं था ॾिसो इलेक्शन जे प्रोसेस खे कहिड़ा प्रॉब्लम साम्हूं नज़र अचनि पिया नतीजा कीअं था नज़र अचनि सर हिकिड़ो त अॻे बि आऊं ॻाल्हाए चुकियो आहियां मीडिया ते त हिननि जो इब्तिदाई त सुठी कान्हे आरओज़ जी मुक़ररी जेका आहे AROs जी उहा गैर मयारी आहे अक्सरत हुननि जा उस्ताद हुननि जा जेके वर्कर आहिनि उहे आहिनि मुक़ररु जिन असां ते इलाही ग़लति ॻाल्हियूं कयूं आहिनि ग़लति फॉर्म रद्द कयूं वरी उन्हनि में जालसाज़ी कयूं वरी पोलिंग स्टेशन जी सेटिंग्स में गड़बड़ कई अथनि वरी हींअर अमलदार रखनि पिया यानी हिकिड़नि ॻोठनि जा वोट ॿियनि ॻोठनि में रखिया अथनि ॿिए ॻोठ जा वरी उन जे ॻोठ में रखिया अथनि त जिते असांजी अक्सरत थिए थी उते इहा जारी आहे हिते पकड़ियल आरओस जिन जालसाज़ी कई जंहिंखे जजनि दड़का ॾिना उनखे नथा हटाइनि पाण उनखे इख़्तियार ॾेई छॾिया अथनि काज़ी अहमद में को आहे गुपचाणी साहब उन इख़्तियार ॾेई छॾियो अथनि त पोलिंग स्टेशन हूअं स्टाफ तूं मुक़ररु कर पोइ जालसाज़ी थिए पई पर असांजी हींअर डिमांड आहे त हूअं त जजिस हुजणु घुरिजनि आरओस पर जेकॾहिं ओ टाइम वियो आहे त पोलिंग स्टेशन जे अंदरि फ़ौजी विहारीनि त कुझु बहितर थिए पर हिते जी जेका रिज़ल्ट्स आहिनि उन्हनि खे शफ़ाफ़ करण जो ओॾी महिल कॉपी ॾिनी वञे जेको आरओ न ॾिए त उन ते का सख़्ती कई वञे असांजे एजेंट्स खे ॾिनी वञे बाक़ी जालसाज़ी जा बंदोबस्तु थियनि पिया पुलिस गर्दी असां वटि एतिरी नवाबशाम वधी वई आहे जो असांजे जेके बि न था कनि वोट जिन झंडा चाढ़े छॾिया आहिनि उन्हनि ते 4 यूनियन काउंसिल्स त तमामु घणो रोज़ ॿ जारी आहे कंहिं ते नशिया वार शयुनि जा केस कंदा ऐं चालान कंदा पिया वञनि माण्हुनि खे तो इहे सभु मुश्किलातूं आहिनि पर मैदान कोन छॾींदासीं इंशाअल्लाह भरपूर हिन जो मुक़ाबिलो कंदासीं पंहिंजनि इतिहादनि सां गॾिजी ठीकु आहे महिरबानी सैयद ज़ैन शाह साहब तव्हांजी तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो नवाब अली शाह साहब तव्हांजी वॾी महिरबानी मोहम्मद ख़ान अबड़ो साहब तव्हांजी महिरबानी तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो नाज़रीन इंतिहाई अहम इशू आहे मकानी इदारनि जूं चूंडूं सॼी सिंध जे जेको हेठियूं चूंडूं जंहिंखे चइजे आवाम सां डायरेक्ट उन्हनि जो कनेक्शन हूंदो आहे उहे चूंडूं थियणु वञनि पियूं 26 जून ते आहे सख़्तु मुक़ाबिलो आहे समूरियूं जमायतूं मैदान ते आहिनि समूरियूं जमायतुनि जी दावा बि आहे त उहे सख़्तु महिनतूं करे रहिया आहिनि नतीजा उन्हनि जा निकिरंदा 26 जून ते ॾिसिजे त नतीजा कहिड़ा था निकिरनि पर एतिरो ज़रूरु सभिनी खे करणु घुरिजे त अमन अमान जी सूरत हाल बहितरु हुअणु घुरिजे साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडुनि जे इन अमल खे जारी रखियो वञे त जीअं साफ़ ऐं शफ़ाफ़ नतीजा साम्हूं अची सघनि वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त अलाह